धमकी दे त ॿी का ॾींदो कर। तू पींदो आहे ना सपन। जेल त असांजो घर आ। बस थधो थी मुझे तरफां चांहि बि पी बोतल बि पी। जेल ठहियो ई जवाननि जे लाइ आ। अलाए छा ॻाल्हाए तो वञे तो निकिरंदो हथनि मां। हला थी भाड़ी। एच फॉर हलात थई। तू छा कंदे असां सां बपाणी न फिटाए असां सां ॼाणी वाणी। त अहिड़ी तोखे सेखत ॾियां जो यादि रखें। छो थी खुटी खड़ई तू वञी माणे ॾेखार त माणे कहिड़ी आ। थी न वञे गोलियुनि सां छाणी। ऐं हे नी गोलियुनि में थी न वञे गोलियुनि सां छाणी। लितर जो ज़ीबट हुजे खले जो खाज हुजे निमखड़ो छिमकड़ो नालो तक लय वरी सते आसमान ते। पाण ई सुधरी वञ त सुठो थी। डाइण उछलिया जुती लव हेठि बेगरत बुछड़ा। जे असां बिगड़ियासीं त रग रग पई ॾुखंदई। बुढ़ी मर बेस्ता बेगरत। ऐं 12 महीना बुक हूंदी बेड अस्पताल में। एच सां जेको ॿियो लफ़्ज़ ठहे थो हे त वठ। नालो त ॿुधो हूंदई ऐं सम्झी त वियो हूंदे। मुंहिंजी माउ सां गॾु वेही मां मानी खावां त सताणी चङे भले खे ठीकु करे छॾींदा। राकेट लांचर जा पुट आहिनि। जे अस्पताल खां बचण थो चाहीं त पोइ प्रकार पंहिंजा ठीकु कर। धिको अचई त पोइ प्रकार पंहिंजा ठीकु कर। टी फार थुकू ई कोड़ थी। और हे नी गोलियुनि में थी। तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए।